टंडोलायार भरसा 18 वरे जी नारी जो फाहू खादल लाश मिलियो आहे। वारसन वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो आहे। ख्वाजा ॻोठ मां 18 वरे जी नारी चंदाधी खेमचंद जो फाहू खादल लाश मिलियो। अस्पताल में फोतिन जे वारसन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नारी कुछ वक्त खां पंहिंजी माउ खां नाराज़ हुई। रात जे टाइम में हिन फाहू खाई आपघात कयो आहे। वारसन मूजिब नारी खे अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। आख़िरी इतलान ताईं पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी हुई। नाज़रीन, कराची जे 3 हटी वारे इलाइक़े में 50 खां वधीक जगहनि खे बाहि लॻी वई आहे। मुतासिर रहवासिन वसवारनि खे वाहुर जी अपील कई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इमदाद सूमरा। जी बिल्कुल एक अफ़सोसनाक वाक़ियो मूंखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां लियाकताबाद भरिसां पिणु मौजूद आहियूं। उते सुबुह सां जेको आहे हिकु जुगियुनि खे जेको आहे 50 खां वधीक जुगियुनि खे जेको आहे अचानक बाहि लॻण सबबि 50 खां वधीक जेकी जुगियूं जेके उहे पिणु सड़ी खाक थी वियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे असां उते पिणु मौजूद आहियूं, जॾहिं त बाहि लॻण वक़्तु फायर ब्रिगेड अमलो जेको आहे उहो मौक़े ते पहुची हिते बाहि ते जेको आहे सो कंट्रोल कयो आहे। लेकिन हिन वक़्तु हिन इलाइक़े में जेकी 50 खां वधीक जेकी जुगियूं जेकी उहे सड़ी रख थी वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे जेकी तव्हांजा इलाइक़े वासी जेके जुगियूं जेकी सड़ी वियूं आहिनि, उते जेकी आवाम जेका आहे उहा बि जेको आहे सो हिन वक़्तु बेयारो मददगार जेको आहे वेठल आहे। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम अव्हांखे उहे मंज़र पिणु ॾेखारे वियो आहे जिते जुगियूं सड़ी रख थी वियूं हुयूं रख थी वियूं आहिनि। जॾहिं त कमिश्नर कराची पारां इहो चयो पियो वञे त हिते बाहि कीअं लॻी, उनजी जेको आहे सो जाइज़ो वठण लाइ हिन वक़्तु जेको आहे सो रिपोर्ट साम्हूं न आई। यादि रहे त 1 साल अॻु जेको आहे सो हिन इलाइक़े में इन्हनि जुगियुनि खे जेको आहे बाहि लॻी, जिन सबबि 50 खां वधीक जेकी जुगियूं जेके उहे पिणु सड़ी खाक थी वियूं। जी।